बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। तमामु नाज़रीन खे अस्सलामु अलैकुम। ऐं आऊं भलीकार चवां थी असमत रमज़ान में ख़ैर सां अॼु 12हों रोज़ो आहे, पाण सभु 12 रोज़े में आहियूं। ऐं हीअ अशरो सुभान अल्लाह रहमतुनि जे अशरे खां पोइ मग़फ़िरत जो अशरो माह रमज़ान जो महीनो ऐं अव्हांजी पंहिंजी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। नाज़रीन, जीअं ई ट्रांसमिशन असांजी अव्हां ताईं पहुचंदी आहे, जीअं ई असां लाइव वेंदा आहियूं ऐं तव्हां पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते मूंखे ॾिसंदा आहियो त उन वक़्तु आऊं रेडी थी बिस्मिल्लाह करे ऐं जॾहिं अव्हांजे साम्हूं ईंदी आहियां त यकीनन हिकु टॉपिक मुंहिंजे ज़हन में हूंदो आहे, उन बाबति अव्हां सां हाणे ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। ऐं प्रोग्राम जो जेको पैटर्न हूंदो आहे, ट्रांसमिशन जो जेको पैटर्न हूंदो आहे, माह रमज़ान जो महीनो आहे ऐं हीअ स्पेशल ट्रांसमिशन आहे माह रमज़ान जे हवाले सां अज़मत रमज़ान। ख़ूबसूरत ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव हली रही हूंदी आहे। अॼु 23 मार्च आहे। अॼु मूं चाहियो पिए त पहिरीं 23 मार्च जे हवाले सां ॻाल्हायूं, द रेज़ोल्यूशन डे ऑफ पाकिस्तान, यौम पाकिस्तान ऐं असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान। जेकॾहिं असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था त यकीनन 23 मार्च ते पहिरियों त स्टार्टिंग में सुबुह जो जेको पूरो ओवरऑल पाकिस्तान में इहो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे त परेड थींदी आहे ऐवान सदर में ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा उहे असां इंसान चऊं जेके पंहिंजो बहितर खां बहितर कमु करे रहिया हूंदा आहिनि पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे मुल्क जी सेफ्टी जे लाइ, पंहिंजे मुल्क खे बहितर बणाइण जे लाइ। ऐं असां जेकॾहिं सुकून में वेठा आहियूं त यकीनन उनजे पोयां हिकिड़ियूं अहम क़ुर्बानियूं आहिनि ऐं उन्हनि अहम क़ुर्बानियुनि खां पोइ हिन वक़्त ताईं जेके जदोजहद में लॻल आहिनि, जेके बहितर तरीक़े सां पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया हूंदा आहिनि, त यौम पाकिस्तान जे ॾींहं ते ऐवान सदर में ख़ूबसूरत तरीक़े सां परेड हली, सुठे तरीक़े सां उन्हनि खे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो, बहितरीन तक़रीब हली। ऐं अॼु हिन ट्रांसमिशन में ज़िक्र करण जो मक़सदु इहो आहे त अव्हां सभु यकीनन रोज़े में हूंदा ऐं माह रमज़ान जे भलारे महीने में पाण सभु रोज़े में मौजूदु हुजूं ऐं पंहिंजे पाकिस्तान जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ दुआ न करियूं, यानी असां पंहिंजी सेफ्टी जे लाइ दुआ न करियूं। इन ॻाल्हि खे इन सां मुशाहिबत ॾेई सघिजे थी। अलाह पाक असांजे मुल्क खे यकीनन कुझु अहिड़ा ॾींहं हूंदा आहिनि जिते पाण तमामु हार्ड डेज़ में हलिया वेंदा आहियूं, ॾुखियाईनि जे तरफ़ हूंदा आहियूं, कॾहिं कॾहिं लाइटली असां मुख़्तलिफ़ मामलात खे ॾिसी रहिया हूंदा आहियूं। त पाकिस्तान हमेशह सलामत रहे, असांजो मुल्क आहे, ख़ूब सारियूं दुआऊं पाकिस्तान जे लाइ। बाक़ी अज़मत रमज़ान जी जेका ट्रांसमिशन आहे उहा यकीनन इन वक़्तु नाज़रीन तव्हां पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते लाइव ॾिसी रहिया हूंदव, स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, सो तव्हां प्रोग्राम में शामिल बि थी सघो था। पर अॼु जो जेको टॉपिक आहे ॾाढो अहम आहे, ॾाढो ख़ासि आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो कॉल मुबारक आहे त अव्हांजो जेको ज़िक्र आहे, अव्हांजी जेका इबादत आहे, अव्हां पूरे ॾींहं में जेका इबादत करियो पिया, पूरे महीने में जेका इबादत करियो पिया या पूरे साल में जेका इबादत करे रहिया हूंदा आहियो, सभु इबादतूं हिकु जॻहि ते, पर रोज़े में जेका अव्हां इबादत कंदा आहियो उहा सभ खां अहम हूंदी आहे, सभ खां अफ़ज़ल हूंदी आहे। कमतर इल्मु उहो आहे, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन फरमाईंदा जेको ज़ुबान ते आहे उहो सभ खां कमतर इल्मु आहे। यानी तव्हां पंहिंजे इल्म जी बार बार ॻाल्हि करियो त मां हेतिरो पढ़ियल आहियां या मुंहिंजे इल्म में ही शइ आहे, पर सभ खां अफ़ज़ल इल्मु पाण फरमायाऊं त सभ खां अफ़ज़ल इल्मु उहो आहे जेको तव्हांजे किरदार में नज़र अचे। जॾहिं तव्हां न ॻाल्हायो, तव्हांजी उथणी वेहणी मां ख़बर पवे, जॾहिं तव्हां न ॻाल्हायो, कंहिं सां गुफ़्तगू न करियो, तॾहिं बि तव्हांजे मयार मां, तव्हांजे उन तव्हांजे रवैये मां ख़बर पवे, त असां सम्झी सघूं था त जेको घणो ॻाल्हाइणु हूंदो आहे या जेको घणो ॿुधाइणु हूंदो आहे या जेको ॿिए खे घणो ॾेखाव हूंदो आहे उहो इंसान जे कमु न ईंदो आहे। पर हा, तव्हां न ॿुधाए करे बि, न ॻाल्हाए करे बि तव्हां जेको पंहिंजो किरदारु बहितर खां बहितर रखंदा आहियो उहो त हयात हूंदो आहे, हमेशह अव्हांजो नालो उनजे करे ई दुनिया में रहे थो। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं पंहिंजाइप जो ज़ाइक़ो झलके थो BBS में। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां नेल्सन पैंट्स जो। ऐं नेल्सन पैंट खे चयो वञे थो त नेल्सन पैंट नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, उन खां अलावा भरपूर सहकार टैंक बणाइण वारनि जो मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं टैंक में विटामिन C आहे, विटामिन D सां हीअ ड्रिंक भरपूर आहे ऐं ज़िंक सां भरपूर आहे। डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ टैंक
کہ उहो मयार यानी क़ाइमु रखियो आहे टैंक बहितर डिफरेंट जेके बि असां वटि फ्लेवर्स अचनि था उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अलॻि टेस्ट आहे अलॻि कलर आहे नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मोहन जे लाइ ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ऐं ज़बरदस्त किचन सजायल आहे असांजो टपाल मेज़बान जो ऐं उन खां अलावा टैंक बणाइण वारनि जो ऐं भाउ असलम असां सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम ठीकु आहियो अलहमदिल्ला तव्हां ॿुधायो वधीक ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह आउं बिल्कुलु ठीकु आहियां ऐं अॼु तव्हां चांहि तयारु कंदव जी बिल्कुलु चांहि असां तयारु कंदासीं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ज़बरदस्त ऐं इन खां अलावा असां वटि आहे टैंक जो मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि असां उहे बि तयारु कंदासीं जी ऐं टैंक जे हवाले सां तव्हां यकीनन असांजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहींदो त टैंक जी ड्रिंक छो असां एनर्जेटिक ड्रिंक चवंदा आहियूं इहा एनर्जेटिक इन करे चवंदा आहिनि जो असां जेको जिस्म में खाऊं पीऊं था असां पंहिंजो जेको जिस्म में साणप थी वेंदी आहे हिकिड़ी ढिला बि थी वेंदी आहे रोज़े खां पोइ हिकिड़ो खाइण पीअण खां पोइ ॼण ढिलो थी वेंदो आहे त इहे वरी असांखे एनर्जेट कंदी आहे माना असांखे माना तंदुरुस्त कंदी आहे असांखे फिट रखंदी आहे क़ुव्वत मुदाफ़ियत बरक़रार रखे थी जी हा बिल्कुलु ऐं ज़बरदस्त फ्लेवर्स मौजूदु आहिनि ऐं तव्हांजो मैंगो फ्लेवर ॾाढो सुठो ज़बरदस्त हूअं बि रेडी थींदो आहे मूंखे बि असल मैंगो वणंदो आहे तव्हां ऑरेंज चवंदा आहियो त मां चवंदी आहियां ठीकु आहे ऑरेंज बि ॾाढो सुठो आहे नाज़रीन हिन तरफ़ असां वटि जेके महिमान तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि जो आउं तारुफ़ अव्हां सां कराईंदी हलंदसि त रहमत मुयुद्दीन साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि मैं आपको वेलकम कहती हूँ अस्सलाम वालेकुम उनके अलावा नाज़रीन असांजे प्रोग्राम में राबिया आवान मौजूदु आहिनि मैं आपको वेलकम कहती हूँ अस्सलाम वालेकुम राबिया माशाल्लाह जी इलाही ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक आहिनि ॿई असां जूं भेणूं ऐं रहमत साहिबा से मैं रिक्वेस्ट करूँगी कि हम आपसे सुनना चाहेंगे आप हम सुनाएंगी स्टार्ट में नात पढ़ना चाहेंगी जी बिस्मिल्लाह कीजिए मक्की मदनी ए ख़त्म रसूल मक्की मदनी कौनैन में तुम सा कोई नहीं ए नूरे मुजस्सम तेरे सिवा ए नूरे मुजस्सम तेरे सिवा महबूब खुदा का कोई नहीं ए ख़त्म रसूल ये शान तुम्हारी है आका ये शान तुम्हारी है आका तुम अर्श बरी पर पहुँचे हो ये शान तुम्हारी है आका तुम अर्श बरी पर पहुँचे हो तुम अर्श बरी पर पहुँचे हो ज़ीशान नबी है सब लेकिन ज़ीशान नबी है सब लेकिन मेराज का दूल्हा कोई नहीं ए ख़त्म दिल किसको दिखाए चीर के हम दिल किसको दिखाए चीर के हम इस आका मदावा कौन करे दिल किसको दिखाए चीर के हम इस आका मदावा कौन करे
करे इसिया का मदावा कौन करे। ए रहमत आलम तेरे सिवा, ए रहमत आलम तेरे सिवा, दुखियों का मसीहा कोई नहीं, कोई नहीं। ए ख़त्मे रुसूल खैरात मोहम्मद से पाकर, खैरात मोहम्मद से पाकर, इस नाज से कहते हैं मंगते। खैरात मोहम्मद से पाकर, इस नाज से कहते हैं मंगते, इस नाज से कहते हैं मंगते। दुखियों पे करम करने वाला, दुखियों पे करम करने वाला, सरकार से अच्छा कोई नहीं, कोई नहीं। ए ख़त्मे रसूल मक्की मदनी, ए ख़त्मे रसूल। अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो। ऐं नाज़रीन, माह रमज़ान जो ही भलारो महीनो ईअं थींदो आहे त कॾहिं कॾहिं असां सोचींदा आहियूं त असां जेका इबादत करियूं था छा उहा क़बूल थिए थी या नथी थिए, या असांजी दुआ में असरु न आहे। इहे ख़्यालात असांजे ज़हन में अची वेंदा आहिनि। ऐं उहा सही बुख़ारी जी हदीस आहे जंहिंमें वाज़े थिए थो त इंसानु जॾहिं सोचींदो आहे त असांजी दुआ क़बूल नथी थिए त तव्हांजी दुआ किथे न किथे रुकिजी वञे थी। असांजे ज़हन में इहे ख़्यालात हूंदा आहिनि, पर दुआ हमेशह आला दर्जो दुआ खे ॾिनो वियो आहे। ऐं सजदो हिकिड़ी अहिड़ी नेमत आहे, सजदे खे हमेशह नेमत ई सम्झो वियो आहे। ऐं यकीनन सजदो उहा नेमत आहे जॾहिं असां सजदे में आहियूं, असां जॾहिं रुजू कयूं था पंहिंजे परवरदिगार सां, जॾहिं असां मुखातिबु हूंदा आहियूं पंहिंजे परवरदिगार सां, जिथे कोई बि न हूंदो आहे ऐं असां ख़ामोशी में दुआ घुरी रहिया हूंदा आहियूं, असां पंहिंजे परवरदिगार सां यानी मुखातिबु हूंदा आहियूं, त नाज़रीन उहा महल हूंदी आहे जिते इंसान जी दिलि खे सुकून मिलंदो आहे, इंसान जी दिलि खे क़रार मिलंदो आहे। पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अज़मत रमज़ान में। यकीनन प्रोग्राम ऐं हिकिड़ी ट्रांसमिशन जो मख़सूस वक़्तु हूंदो आहे, ब्रेक की तरफ़ वधणो हूंदो आहे। नाज़रीन, ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार असां सां मौजूदु आहे। पंजाब जो ज़ाइको झलके थो BBS में। नेल्सन पैंट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। तव्हां नेल्सन पैंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था। ऐं कंसल्टेंट कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्तो करे सघो था, मशवरो वठी सघो था। रंग ज़िंदगी जो चयो वञे थो नेल्सन पैंट खे। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आउं ॿीहर भली कार चवां थी। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान हिन वक़्तु लाइव नशर थी रही आहे ऐं तव्हां असांखे पंहिंजे टेलीविज़न स्क्रीन्स ते नाज़रीन लाइव ॾिसी रहिया आहियो। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे। कैत माद जो हिकु भरोसे जो। ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी
नई दुनिया ऐं वाइटल जो भरपूर सेकार मौजूदु आहे. वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो. फॉर्मी जो भरपूर सेकार मौजूदु आहे. बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मोह जे लाइ. ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे. नाज़रीन असांखे ज्वाइन करे चुकियूं आहिनि हिन वक़्तु सबा नाज़. सबा में आपको वेलकम कहती हूँ. अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? वालेकुम अस्सलाम, मैं ठीक, आप बताएं? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह. जी सबा, आपसे हम नातिया कलाम करेंगे, आप बिस्मिल्लाह कीजिए. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. ये शहरे मुस्तफ़ा है, ये शहरे मुस्तफ़ा है, मदीना करीम है, सबको निभा रहा है, मदीना करीम है. ये शहरे मुस्तफ़ा है, क्यों ना करीम हो ये कि आका करीम का, क्यों ना करीम हो ये कि आका करीम का. मस्कर जो बन गया है, मस्कर जो बन गया है, मदीना करीम है, सबको निभा रहा है, मदीना करीम है. एक ऐसा मोहल्ला मदीने में है, एक ऐसा मोहल्ला मदीने में है. उस दो जहां से दुआ है मेरी, हाँ यही चश्मे इल्तिजा है मेरी.
फहरिस्त में मेरा भी नाम हो, उनकी फहरिस्त में मेरा भी नाम हो, जिनका रोज़ाना जाना मदीने में है। फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार में, फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार में, मुमकिन नहीं कि खैर बशर को खबर न हो, मुमकिन नहीं कि खैर बशर को खबर न हो, उनकी फहरिस्त में मेरा भी नाम हो, जिनका रोज़ाना जाना मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। सुभान अल्लाह माशा अल्लाह। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको किरदारु आहे उन ते केतिरो ॻाल्हाए सघिजे थो, ऐं असां नाचीज़ छा ॻाल्हाए सघूं था। मां सम्झां थी जेका ईमानदारी आहे असां जेकॾहिं उनखे ई सम्झी वठूं त अल अमीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात खे लक़ब ॾिनो वियो अल अमीन यानी ईमानदार। ऐं ईमानदार इंसान कीअं थी सघे थो? असां सिर्फ़ु थोरो जेकॾहिं सोचूं असां पंहिंजे वर्क प्लेस ते आहियूं, उते टाइमली पहुचणु, टाइम सां कमु करणु, ईमानदारी सां कमु करणु, ऐं हर स्टेप में पंहिंजो पाण खे भरपूर पंहिंजी कोशिशि कजे त असां पंहिंजो जेको कमु आहे उनखे ख़ूबसूरत तरीक़े सां करे सघूं। असां जितां गुज़रूं पिया सिर्फ़ु असां ॾिसूं पिया लाइट ऑन आहे ऐं बिना वजह लाइट ऑन आहे, असां उनखे बंदि करे छॾी आहे, त उहा ईमानदारी आहे। तव्हां ॾिसो पिया टैप खुलियल आहे ऐं बिना वजह उहो टैप हली रहियो आहे, तव्हां उनखे बंदि करे छॾियो आहे, इहा ईमानदारी आहे। तव्हां अचो पिया ऐं तव्हांजे अॻियां ॿ चारि शयूं ईअं पयूं आहिनि जेके तव्हां सम्झो था त इहे फालतू आहिनि, जेके असांजी जेका मैनेजमेंट आहे उनखे का ख़बर न आहे, ऐं उहे शयूं तव्हां समेटे तव्हांजे इख़्तियार में आहे, जेकॾहिं तव्हां उहे सही रखियूं आहिनि त इहा ईमानदारी आहे। तव्हांजो टाइम ते अचणु, तव्हांजो भरपूर तरीक़े सां ईमानदारी सां कमु करणु, इहा ईमानदारी आहे। तव्हांजो घर में ख़ूबसूरत तरीक़े सां हलणु, तव्हां जेकॾहिं का न्याणी मूंखे हिन वक़्तु ॿुधी रही आहे, तव्हां पंहिंजे पेरेंट्स सां सचाई सां हलो था, हर मामिलो तव्हां घर में डिस्कस करे रहिया आहियो, इहा तव्हांजे पंहिंजे रिश्तनि सां ईमानदारी आहे। हर असांजे हुन सर्किल में उहो मामिलो जिथे सिर्फ़ु असां जवाबदार आहियूं ऐं असांखां सुवाल बि उन जॻह ते नथो कयो वञे, उते बि ईमानदारी करणु, यानी मां सम्झां थी तव्हां पंहिंजे किरदार खे, तव्हां पंहिंजे अमल खे ख़ूबसूरत बणाए रहिया हूंदा आहियो। व्यूअर्स, असां अॻियां वधूं था। असलम साहिब हिन तरफ़ असां सां मौजूदु आहिनि ऐं असलम साहिब रोज़ जी बुनियाद ते टैंग ठाहींदा आहिनि ऐं टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। असलम साहिब, तव्हां ॿुधायो, हूअं बि काफ़ी सारियूं ड्रिंक्स हूंदियूं आहिनि, पर टैंग ई पाण छो चूज़ कंदा आहियूं? टैंग जो असल में इहो आहे त मां तव्हांखे सवेरे बि ॻाल्हि कई त एनर्जी ड्रिंक आहे, हिन में जेके विटामिन्स आहिनि उहे असांजे जिस्म खे फ़ाइदो ॾियण वारियूं आहिनि, या ॿियूं ऐं इम्यूनिटी सिस्टम ॾाढो स्ट्रॉन्ग टैंग बणाए थी। ऐं स्टार्टिंग खां पाण सिर्फ़ु हिकिड़ो फ्लेवर ॾिसंदा अचूं पिया, हीअ ऑरेंज जेको फ्लेवर आहे, पर टैंग जी इहा एडिशन ॾाढी सुठी आहे त 4 खां 5 फ्लेवर हाणे ऐड आहिनि ऐं ज़बरदस्त असांजी टीम मेंबर्स खे सभु फ्लेवर्स ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। वेल व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्तो करे सघो था, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो ऐं नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो नेल्सन पैंट्स खे, नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे।
टपाल मेज़बान जो ऐं टपाल मेज़बान खे नंबर 1 चांहि चयो वञे थो, सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। विटामिन सी सां भरपूर आहे, विटामिन डी सां भरपूर आहे, ज़िंक सां भरपूर आहे। नाज़रीन क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन मेहरान टेलीविज़न सां अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं दिलि जी गहराई सां ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं BBS पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां, रंग ज़िंदगी जो, ऐं नेल्सन पैंट हिकु आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग ठाहिण वारनि जो, टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं सिंध जी पहिरियों नंबर चांहि टपाल मेज़बान जो भरपूर तावन अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे। ऐं हिन तरफ़ असांजो ख़ूबसूरत किचन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चांहि ऐं टैंक बणाइण वारनि जो असलम साहब मौजूदु आहिनि। सो असां यकीनन ही जेका महफ़िल सजाईंदा आहियूं अव्हां जे लाइ सजाईंदा आहियूं, ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र जंहिं महफ़िल में हुजे त पोइ दिलि त नूर सां मुनवर थी वेंदी आहे। असां वटि आयल जेके मौजूद महिमान आहिनि राबिया अवान, उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कीजिए राबिया, हम आपसे नातिया कलाम सुनना चाह रहे हैं। हमने आँखों से देखा नहीं है मगर, हमने आँखों से देखा नहीं है मगर, उनकी तस्वीर सीने में मौजूद है, उनकी तस्वीर सीने में मौजूद है। जिसने लाकर कलामे इलाही दिया, जिसने लाकर कलामे इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला, फूल खिलते हैं पढ़ पढ़ के सल्ले अला, झूम कर कह रही है ये बातें सबा, झूम कर कह रही है ये बातें सबा। ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, ऐसी खुशबू चमन के गुलों में कहाँ, जो नबी के पसीने में मौजूद है। जिसने लाकर कलामे इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। मैंने माना कि जन्नत बहुत है हंसी, मैंने माना कि जन्नत बहुत है हंसी, छोड़ कर हम मदीना न जाए कहीं, छोड़ कर हम मदीना
मदीना न जाए कहीं। यूं तो जन्नत में सब है मदीना नहीं, यूं तो जन्नत में सब है मदीना नहीं। और जन्नत मदीने में मौजूद है, और जन्नत मदीने में मौजूद है। छोड़ना तेरा तैबा गवारा नहीं, छोड़ना तेरा तैबा गवारा नहीं। सारी दुनिया में ऐसा नजारा नहीं, सारी दुनिया में ऐसा नजारा नहीं। ऐसा मंजर जमाने ने देखा नहीं, ऐसा मंजर जमाने ने देखा नहीं। जैसा मंजर मदीने में मौजूद है, जैसा मंजर मदीने में मौजूद है। जिसने लाकर कलामे इलाही दिया, जिसने लाकर कलामे इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। हमने आँखों से देखा नहीं है मगर, हमने आँखों से देखा नहीं है मगर, उनकी तस्वीर सीने में मौजूद है। हा सुभान अल्लाह माशा अल्लाह। ऐं हूअं बि नातिया कलाम जॾहिं बि असां ॿुधंदा आहियूं, जॾहिं पेर में ॿुधंदा आहियूं त मूंखे लॻे थो अञा वधीक असांखे सुकून मिलंदो आहे। ऐं जॾहिं हे असां ॻाल्हि कंदा आहियूं मौलूद शरीफ़ जी, त असांजी सिंध जी इहा रिवायत बि रही आहे त इन पेयर मौलूद शरीफ़ पढ़िया वेंदा आहिनि। ऐं इहा रिवायत अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहे, अॼु ॾींहं ताईं मौलूद असांजी सिंध में इन पेयर पढ़ियो वञे थो माशाअल्लाह सां। इहा ख़ूबसूरत हिकिड़ी रिवायत आहे। ऐं नाज़रीन असांजे हिन प्रोग्राम में जेका ॿी असां वटि नात ख़्वान मौजूदु आहे सबानाज़, सबानाज़ खां यकीनन असां नात ॿुधंदासीं, पर ॿिए सेगमेंट में ईंदड़ सेगमेंट में असां उन्हनि खां नात ॿुधंदासीं। ऐं किनायत जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था, किनायत छा हूंदी आहे, हूअं बि असां आम रूटीन पंहिंजे ॾिसूं त किथे न किथे असां किनायत खां ॾाढो परे थी विया आहियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सिंपल वेस्टेज ते ॻाल्हि कई आहे त ॿ ऐं ॿिनि खां वधीक जेको खाधो असांजे घर में रधियो वेंदो आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो आहे त सिंपल वेस्टेज असां इनखे चई सघूं था त ॿिनि खां वधीक जेको खाधो घर में पचे थो, छाकाणि त ॿिनि खां वधीक खाधो जेको घर में पचे थो दस्तरख़्वान ते, उहो खाधो हमेशह बचंदो आहे। ऐं जेको खाधो बची वेंदो आहे या त असां उहो फ्रिज में रखी छॾींदा आहियूं, या त पूरे ॾींहं खां पोइ ईंदा आहिनि जॾहिं असां किचन में ॾिसंदा आहियूं त उहो खाधो पयल हूंदो आहे। बहितर अमल इहो नाहे त असां उन खाधे खे बर वक़्तु कंहिं अहिड़े इंसान ताईं पहुचायूं जेको उन खाधे जो हक़दार आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे कैतमा जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान, काॾे न वञिजो, ॾिस न रहिजो। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे कैतमा जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। नेल्सन पेंट आलम मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो।
ऐं भरपूर सेकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना एनर्जेटिक ड्रिंक ऐं एनर्जेटिक रमज़ान नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल चांहि पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉरबी जो भरपूर सहकार मौजूदु आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे ऐं जेके बि स्पॉन्सरशिप मौजूदु आहिनि इन्हनि जे करे असांजी इहा ट्रांसमिशन ॾाढी ख़ूबसूरती सां हली रही आहे नाज़रीन असां वटि आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खां नातिया कलाम असां ज़रूरु ॿुधंदासीं पर हिकिड़ो नंढिड़ो किसो आहे मुंहिंजे ज़हन में अॼु उहो तव्हां सां शेयर कंदमि हिकु बुज़ुर्ग हूंदा आहिनि उन्हनि जा 4 पुट हूंदा आहिनि ऐं सभु पुट पंहिंजे पंहिंजे कम सां जॾहिं बि मशगूल रहंदा आहिनि त दिलि सां कमु कंदा आहिनि पर उन्हनि जो जेको हिकिड़ो पुटु हूंदो आहे उहो बुज़ुर्ग नोट कंदो आहे रोज़ जी बुनियाद ते नंढपिण खां त हिन में ईमानदारी घणी आहे ऐं हीउ जेको कमु करे थो दिलि सां त करे थो पर मुंहिंजा जेके ॿिया पुट आहिनि उन्हनि जी निस्बत में हीउ कम खे वधीक ध्यान सां कंदो आहे वधीक टाइम वठंदो आहे ऐं कम खे ख़ूबसूरती सां सर अंजाम ॾींदो आहे त हू सम्झी वेंदो आहे त मुंहिंजे पुट में घणी ईमानदारी आहे ऐं घणी ईमानदारी सां कमु करे थो दिलि जी सचाई सां कमु करे थो महिनत सां कमु करे थो मुहबत सां कमु करे थो सो हिकिड़ो टास्क ॾींदो आहे पंहिंजे औलाद खे चवंदो आहे त न तव्हां वञो ऐं जन्नत जी मिटी तव्हां हथु कयो सो सभु वेंदा आहिनि डिफरेंट प्लेसिस ते वञी करे ॻोल्हींदा आहिनि ऐं परेशान बि हूंदा आहिनि त जन्नत जी मिटी हाणे असां किथां हथु कयूं सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे हुनखे परमानेंट उन जो पर्टिकुलर टाइम ॿुधाईंदो आहे वालिद त सिज लथे खां पोइ मां घर में तव्हां सभिनीनि खे गॾु कंदमि ऐं तव्हां सभिनीनि खां पुछंदमि त जन्नत जी मिटी आया तव्हां हथु कई आहे या न कई आहे सो उनजे जेके 3 पुट हूंदा आहिनि उहे शहर में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदा आहिनि विज़िट कंदा आहिनि ऐं पुछा कराईंदा आहिनि हट ते वेंदा आहिनि वॾनि वॾनि दुकाननि ते वेंदा आहिनि त जन्नत जी मिटी छा हूंदी आहे दुकानदार बि परेशान थी वेंदा आहिनि उन्हनि खे मोटाए छॾींदा आहिनि सो वञी किथां न किथां जिते सुठी मिटी उन्हनि खे महसूसु थींदी आहे त फलाणी जॻह जी मिटी सुठी आहे केरु मस्जिद मां वञी खणी ईंदो आहे को वञी उन जॻह तां खणी ईंदो आहे जिते बुज़ुर्ग गॾु वेहंदा आहिनि को उन जॻह तां खणी ईंदो आहे जिते घटि माण्हुनि जी अचु वञु हूंदी आहे सो सभु मिटी गॾु कंदा आहिनि हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको थोरो अॻु में अची वेही रहंदो आहे त बुज़ुर्ग हुन खां पुछंदो आहे त हू 3 कोन आहिनि मौजूदु हू मिटी जे पोयां यकीननि किथे ॻोल्हण जे पोयां मसरूफ़ हूंदा तूं जल्दी अची वियो आहीं त हू इत्मिनान सां चवंदो आहे जॾहिं मुंहिंजा ॿाहिरि ईंदा त उहे जॾहिं तव्हांजो टास्क कंप्लीट करे ईंदा उन्हनि जो जेको टास्क हूंदो उहो ॾिसी करे कीअं उन्हनि कंप्लीट कयो आहे पोइ मां तव्हां सां ज़रूरु वंड कंदमि आख़िर में सभु गॾु थींदा आहिनि ऐं जेको उन्हनि जो पुटु हूंदो आहे सभु ॿुधाईंदा आहिनि त मूं फलाणी जॻह तां गॾु कई आहे जिते माण्हुनि जी गुज़र सफ़र तां घटि आहे त उहा मिटी मूंखे सुठी लॻी तॾहिं मूं गॾु कई आहे ॿियो ॿुधाईंदो आहे त मूं मस्जिद मां गॾु कई आहे मां सम्झां थो त मस्जिद जी जेका मिटी आहे उहा जन्नत जी मिटी थी सघे थो इहा ई हुजे ॿियो चवंदो आहे त जिते बुज़ुर्ग गॾु वेहंदा आहिनि जिते सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि दीन इस्लाम जी रोशनी में जेका गुफ़्तगू थींदी आहे उहा मिटी मूं गॾु कई आहे ऐं जेको आख़िरी पुटु हूंदो आहे जॾहिं उनखां पुछंदो आहे त उहो चवंदो आहे त मूं हीअ मिटी घर मां ई गॾु कई आहे त बुज़ुर्ग हैरान थींदो आहे त घर मां तूं मिटी गॾु कई आहे हिन जे पोयां छा रीज़न आहे त उहो चवंदो आहे अम्मा घर में सॼो ॾींहुं हलंदी आहे ऐं अम्मा जे पेरनि जी जेका मिटी आहे जेका अम्मा जे पेरनि जी जेका खाक आहे मूं उहा गॾु कई आहे ऐं माउ जे पेरनि जी जेका मिटी आहे उहा जन्नत जी मिटी आहे सो ख़ूबसूरत किसो मूंखे लॻो ऐं मूं चाहियो पिए त अॼु तव्हां सां वंड कयां इन जी पोयां मां सम्झां थी जो मक़सदु आहे त असां पंहिंजे वालदीन जी ख़िदमत कयूं असां पंहिंजी माउ जी केयर कयूं असां सुठो वक़्तु पंहिंजे वालदीन खे ॾियूं असां पंहिंजे माउ पीउ खे सुठो वक़्तु ॾियूं ऐं अॼुकल्ह जो जेको दौरु आहे न अॼुकल्ह जे दौर में वालिद ऐं माउ वालदीन बि ॾाढा बिज़ी रहंदा आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो अलॻि ई पंहिंजो स्कैजुअल हूंदो आहे पंहिंजो अलॻि सेटअप हूंदो आहे मुख़्तलिफ़ जॉब्स आहिनि ऐं पार्ट टाइम जॉब कई वेंदी आहे त घर जो जेको गुज़र सफ़र आहे उहो सुठो हले घर असांजो ख़ूबसूरत तरीक़े सां रन करे सघे पर वक़्तु ॾाढो अनमोल हूंदो आहे वालदीन खे घुरिजे त पंहिंजे बचनि खे सुठो वक़्तु ॾियनि ऐं पोइ वरी बचा उहो जॾहिं वॾा थींदा आहिनि औलाद जॾहिं वॾो थींदो आहे त यकीननि चवंदा आहिनि न त हिकिड़ी चवणी असां नंढे हूंदे खां ॿुधी आहे त तव्हां पंहिंजे वालदीन सां उअं ई बर्ताव कयो जीअं नंढे हूंदे खां तव्हांजा वालदीन तव्हांजी केयर कनि पिया मां ओल्ड हाउसिस ॾिसंदी आहियां ऐं ओल्ड हाउसिस ॾिसी करे मूंखे ॾाढो ताजुब थींदो आहे मूंखे ॾाढो ॾुखु थींदो आहे त औलाद वॾो थी वेंदो आहे त पोइ कीअं माउ पीउ खे कढी छॾंदो आहे सो ख़ैर इहे अलॻि टॉपिक्स आहिनि हिकिड़ो अलॻि बहस मुबाहिसो आहे
ऐं नाज़रीन असां हलूं था पंहिंजी ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां ऐं असां वटि मौजूदु आहिनि सबा नाज़। सो सबा नाज़ खां नातिया कलाम आऊं ॿुधणु चाहींदमि। जी बिस्मिल्लाह कीजिए। दूध सिदरा हुजूर जानते हैं, हुदूद दायरे सिदरा हुजूर जानते हैं, हुदूद दायरे सिदरा हुजूर जानते हैं, कहाँ है अर्शे मुअल्ला हुजूर जानते हैं, कहाँ है अर्शे मुअल्ला हुजूर जानते हैं, जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं, तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं, और नहीं है ज़ात सफ़े पा सजर गुलामों के, नहीं है ज़ात सफ़े पा सजन गुलामों के, उन्हें भी दर पे बुलाना हुजूर जानते हैं, उन्हें भी दर पे बुलाना हुजूर जानते हैं, तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं, मैं की बात करूँ ये कहाँ मेरी औकात के शान फातिमा ज़हरा हुजूर जानते हैं, कि शान फातिमा ज़हरा हुजूर जानते हैं, जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं, और बरोज़े हश्र शफ़ाअत करेंगे चुन चुन कर, बरोज़े हश्र शफ़ाअत करेंगे चुन चुन कर, कि हर गुलाम का चेहरा हुजूर जानते हैं, कि हर गुलाम का चेहरा
हुजूर जानते हैं जो हो चुका जो होगा हुजूर जानते हैं तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो अज़मत रमज़ान में ब्रुक बॉन्ड सुप्रीम जो सहकार मौजूद है BBS हमेशा का पाकिस्तान जी आला मयार जी चाहे आहे नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है रंग ज़िंदगी जो नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड है टैंग बनाने वारनि जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूद है टैंग एनर्जेटिक ड्रिंक एनर्जेटिक रमज़ान क्विज़ जो भरपूर सहकार मौजूद है हकीकी ज़ायको हकीकी ख़ुशी सां गॾु अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप वाइल्ड वेंचर जी मौजूद है मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो भरपूर सहकार मौजूद है अज़मत रमज़ान सां फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान काॾे न वञिजो नाज़रीन ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन महरान टेलीविज़न ते अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूद है ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी BBS के पाकिस्तान जी आला मयार जी चांहि चयो वञे थो नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूद है रंग ज़िंदगीअ जो ऐं ही नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड है नाज़रीन टैंक बनाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूद है टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूद है हकीकी ज़ायको हकीकी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूद है मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूद है वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूद है नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चांहि ऐं असां वटि तशरीफ़ फरमा आहिनि असां जूं नात ख़्वान भेणूं सो आऊं रहमत साहिबा खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदमि जी आप बिस्मिल्लाह कीजिए नातिया कलाम आप पढ़ना चाहेंगी माशाअल्लाह ऐं रहमत साहिबा सुठियूं नात ख़्वान आहिनि ऐं पाण सुठी अकेडमी बि रन कंदियूं आहिनि माशाअल्लाह सां तरबियत बि कंदियूं आहिनि नियाणियुनि जी जी मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए हो मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए तरसती है मेरी आंखें तरसती है मेरी आंखें मुझे भी रोज़ा दिखा दीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए हाँ मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए महकती है वो राहें जिन से आका आप हैं गुजरे महकती हैं वो राहें जिन
उन गली कूचों में रहने की जगह दीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। लड़ी सांसों कि ये आका न जाने कब बिखर जाए, लड़ी सांसों कि ये आका न जाने कब बिखर जाए, बुला लीजिए मदीने और बुला लीजिए मदीने और कदमों में बसा लीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। हाँ मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। दुखों ने घेर रखा है, गमों की धूप है सर पर, दुखों ने घेर रखा है, गमों की धूप है सर पर, ठिकाना गुंबदे खजरा, ठिकाना गुंबदे खजरा के साए में अता कीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। कभी मैं जालियां चूमूं बसा कर पंजतन दिल में, कभी मैं जालियां चूमूं बसा कर पंजतन दिल में, अलियों फातिमा हसनैन, अलियों फातिमा हसनैन का सदका अता कीजिए मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। हम मेरे आका मदीने में मुझे भी अब बुला लीजिए। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। सबा-नाज़ भी मौजूद हैं और सबा-नाज़ की बड़ी खूबसूरत आवाज़ से सबा-नाज़ आपसे नाते कलाम सुनना चाहेंगे। बिस्मिल्लाह कीजिए। आप कहाँ से सीखी हैं सबा वैसे आप? मैं बचपन से अम्मा वो सोते थे ना झूले में तो जी। मम्मा सुलाती थी, सुना के तो बस वही से याद की। फिर उन्होंने कहा कि पढ़ा करो, अच्छी बात है, तो बस इसी तरह रुझान था। वो लोरी से आपको मिली है। माशाअल्लाह जी। बिस्मिल्लाह कीजिए। अभी जो कलाम मैं पढ़ भी रही हूँ ये मेरी मम्मा का फेवरेट कलाम है, तो मैं
जवां गया है तू गेते गेते संभल गया हूँ ख्याले हज़रा मरा नहीं हूँ गमे नबी में लिबास हस्ती बदल गया सुकून पाया है बेकसी में हुदूद गम
सुभान अल्लाह माशाल्लाह, इंतहाई खूबसूरत कलाम और जिस दिल लगी से आपने पढ़ा है, माशाल्लाह सुभान अल्लाह। सबा नाज़रीन, असां ब्रुक की तरफ़ वधूं था। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूद है। नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो नेल्सन पैंट के, ऐं नेल्सन पैंट जो भी भरपूर सहकार मौजूद है। रंग ज़िंदगी जो नाज़रीन, उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूद है टैंक बणाइण वारनि जी। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं उन खां अलावा क्विज़ जो भरपूर सहकार मौजूद है। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूद है। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूद है। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूद है। अज़मत रमज़ान सां टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूद है। सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ ऐं सिर्फ़ महरान टेलीविज़न। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूद है। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जी स्पॉन्सरशिप मौजूद है। रंग ज़िंदगी जो नाज़रीन टैंक जो भरपूर सहकार मौजूद है। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं भरपूर सहकार मौजूद है क्विज़ जो। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूद है। अज़मत रमज़ान सां मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो भरपूर सहकार मौजूद है। वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूद है। नाज़रीन सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूद है। अज़मत रमज़ान सां ऐं हिन तरफ़ ख़ूबसूरत असांजो किचन मौजूद है। असलम साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। तव्हां खां टैंक तयारु कराईंदासीं जी। असां टैंक अॼु तयारु कंदासीं ऑरेंज कलर। ओके, ऑरेंज कलर में असांखे जेको आहे माना पसंदि आहे। मूंखे तव्हां जो मूंखे बि इहा बि ख़बर पइजी तव्हांखे जेको आहे हीअ पसंदि आहे। हा बिल्कुलु, तव्हांखे मां हिन जे करे त 1 जग में 3 स्पून्स पाण ऐड कंदासीं। हा, ऑरेंज फ्लेवर तयारु कयो पिया ऐं 3 स्पून्स 1 जग में तव्हां ऐड कंदा। जी हा बिल्कुलु। ओके, वाइटामिन सी सां नाज़रीन हीअ ड्रिंक भरपूर आहे, ऐं वाइटामिन डी सां भरपूर आहे, ज़िंक सां भरपूर आहे। बिल्कुलु बिल्कुलु। इन जे करे ई एनर्जेटिक ड्रिंक चयो वञे थो, ऐं रमज़ान में इन जो स्लोगन ॾाढो सुठो ऐड कयो अथनि, एनर्जेटिक ड्रिंक टैंक एनर्जेटिक रमज़ान। पूरो रमज़ान जेको आहे उहो रिफ्रेशिंग गुज़रे थो बिल्कुलु टैंक सां गॾु। ऐं ज़बरदस्त मुख़्तलिफ़ फ्लेवर्स आहिनि। मैंगो फ्लेवर आहे, ऑरेंज फ्लेवर आहे, ऐं ऑरेंज फ्लेवर खां अलावा असां वटि लेमन फ्लेवर ईंदो आहे, उन में पेपर ऐड थियल आहे। उन खां अलावा ज़बरदस्त सुठा जेके बि फ्लेवर्स आहिनि उहे पंहिंजी मयार सां बहितरीनु फ्लेवर्स आहिनि। नाज़रीन हिन तरफ़ असां वटि असांजो आयल मुअज़्ज़िज़ महिमान तशरीफ़ फरमा आहिनि, ऐं तव्हां टपाल मेज़बान जी चांहि बि तयारु कंदा। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी हाणे वरी असां इन तरफ़ वधंदासीं। जी हा, सो तव्हां खां असां उहा बि तयारु कराईंदासीं। इन तरफ़ असां वटि रहमत साहिबा मौजूदु रहियूं। रहमत साहिबा, मैं आपकी थैंकफुल हूँ, आप आई, आपने मान बख्शा हमें और आपने हमारी ट्रांसमिशन को 4 चांद लगाए। ये फॉर्मी का जो गिफ्ट बॉक्स है रहमत साहिबा आपके साथ जाएगा। नाज़रीन उनके अलावा असां सां गॾु तशरीफ़ फरमा रही हूँ राबिया अनवर साहिबा। राबिया, मैं आपकी शुक्रगुज़ार हूँ, आपने टाइम दिया आज। नेल्सन का ये जो गिफ्ट बॉक्स है ये आपके साथ जाएगा। माशाल्लाह जी, अच्छी आवाज़ है आपकी। अल्लाह तबारक व तआला तव्हांजी आवाज़ अञा ख़ूबसूरत बणाए, ऐं प्रैक्टिस चवंदा न मैक्स मैन परफेक्ट, सो प्रैक्टिस यकीनन तव्हांखे परफेक्ट बणाए थी। सबा नाज साहिबा हमारे साथ मौजूद रही। सबा, मैं आपकी शुक्रगुज़ार हूँ, माशाल्लाह से बड़ी खूबसूरत आपकी आवाज़ है। आपने बीच में ज़िक्र किया आपकी मामा सुन रही हैं, आपके घर वाले सुन रहे हैं, और मामा से भी कहूँगी कि हमारे लिए भी दुआ करें। ये क्विज़ का जो गिफ्ट बॉक्स है ये आपके साथ जाएगा। नाज़रीन असां हिननि महिमाननि खां इजाज़त बि वठंदासीं। हिन वक़्तु जूं घणियूं बिल्कुलु घटि आहिनि, ऐं इफ़्तारी जो टाइम एतिरो ख़ूबसूरत टाइम हूंदो आहे। तव्हां टपाल मेज़बान जी चांहि तयारु कंदा। स्ट्रॉन्ग कप जे लाइ असांखे हिकिड़ो माना भरपूर चांहि खपंदी आहे। असां सिंधियुनि जी हिकिड़ी ख़ासि शइ आहे त माना चांहि असां लाइ लाज़मी हूंदी आहे। महिमाननि खे अगरि चांहि न पीआरी सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। ज़बरदस्त। तव्हां पाण बि पियो, तव्हांजे महिमाननि खे बि पीआरियो, पंहिंजे
जी हाँ ऐं जेके तव्हां ॿाहिरि जेके माण्हू मिले थो किथे चांहि में चांहि खां सवाइ छो त माना अधूरो हूंदो आहे. असां सिंधी ॼण असां चांहि खां सवाइ ॼण पाण खे महिमान खे बिल्कुलु छॾींदा तव्हां आहियूं. ठीकु चई रहिया आहियो. ऐं सहरी खां पोइ इफ़्तारी जो जेको वक़्तु हूंदो आहे यकीनन रहमतुनि भरियो बरकतुनि भरियो उहो वक़्तु थिए थो. उन वक़्तु चयो वेंदो आहे त दुआ क़बूल थींदी आहे. जेको तव्हां इफ़्तारी जे वक़्तु हिकु दस्तरख़्वान ते सभु घर जा भाती मौजूदु आहियो. ऐं ॾाढी ख़ूबसूरत इहा रिवायत बि आहे असां वटि त रोज़ो हूअं न पर रोज़ो जॾहिं आहे रमज़ान जॾहिं आहे त गॾिजी मिली करे पाण इफ़्तार कंदा आहियूं. सहरी जे वक़्तु गॾिबा आहियूं. ऐं उनखां अलावा ख़ूबसूरत दस्तरख़्वान हुजे त एंड में हिकिड़ो कप चांहि जो यकीनन असांखे खपंदो आहे. सो टपाल मेज़बान ॾाढो ज़बरदस्त ऑप्शन आहे. एंड आई एम मच थैंकफुल टू यू ऑल. आपने टाइम दिया नाज़रीन. ऐं अव्हां खां इजाज़त वठंदसि. ओवरऑल ट्रांसमिशन में स्पॉन्सरशिप मौजूदु रही. जो ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह का नालो आहे. हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पैंट्स जी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु रही. रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे. ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि मशवरो तव्हां करे सघो था. पंहिंजे घर खे तव्हां ख़ूबसूरत बणाए सघो था. रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन ख़ूबसूरत हूंदा आहिनि हसीन हूंदा आहिनि. नाज़रीन टैंक बणाइण वारनि जी स्पॉन्सरशिप असां सां मौजूदु रही. रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक टैंक जी क्विज़ जो भरपूर सहकार असां सां मौजूदु रहियो. हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु. ऐं वाइल्ड वेंचर जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही. मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु रही. वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो. ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे. फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी. ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप नाज़रीन अॼु जी ट्रांसमिशन में मौजूदु रही. मूंखे ॾींदो इजाज़त. मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त. माह रमज़ान जो भलारो महीनो बरकतुनि वारो महीनो रहमतुनि वारो महीनो. ऐं हिन वक़्तु तव्हां दस्तरख़्वान ते गॾिजी वेठा बि हूंदव त असांजे लाइ बि दुआ ज़रूरु घुरिजो. पंहिंजी दुआउनि में असांखे भरपूर तव्हां यादि कजो. नाज़रीन वेंदे वेंदे अव्हां जे लाइ नातिया कलाम आहे. ख़ूबसूरत आवाज़ आहे. असां वटि मौजूदु आहिनि रहमत साहिबा जी. बिस्मिल्लाह कीजिए. नहीं है हुस्ने अमल आंसुओं के सिवा लेकर चला हूँ मोती डरे नबी के लिए. मेरे तो आप है सब कुछ या रसूल अल्लाह. मैं जी रही हूँ ज़माने में आप ही के लिए. इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए. इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए. दरे रसूल पे अपना दरे रसूल पे अपना दरे रसूल पे अपना सलाम हो जाए. इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए. इलाही इससे बढ़कर आरज़ूए दिल नहीं कोई. इलाही इससे बढ़कर इश्क का हासिल नहीं कोई. इलाही इससे बढ़कर मकसदे साहिल नहीं कोई. इलाही इससे बढ़कर मकसदे साहिल नहीं कोई. मोहम्मद सामने हो और मेरा दम निकल जाए. इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए. इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो
रसूल पाक हैं जन्नत का जीना, आपकी चौखट दरेली पार इसिया का सफीना, आपकी चौखट मेरा सर और सरकार मदीना, आपकी चौखट मेरा सर और सरकार मदीना, आपकी चौखट मोहम्मद या मोहम्मद कहते कहते दम निकल जाए, इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए। मेरी आरज़ू मोहम्मद, मेरी जुस्तजू मदीना, मदीना 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 मदीना। इसने भी मदीना देख लिया, उसने भी मदीना देख लिया, इसने भी मदीना देख लिया, उसने भी मदीना देख लिया। सरकार कभी तो हम भी कहें, सरकार कभी तो हम भी कहें, हमने भी मदीना देख लिया। मदीना 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 मदीना। या खुदा इल्तिजा है ये मेरी, इश्क़ अहमद में यूं मौत आए। धूम से निकले मेरा जनाजा, धूम से निकले मेरा जनाजा, और मैयत मदीने को जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए।